कराची मां खे ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी असेंबली जो मेंबर आमिर लियाकत कराची में 49 वरह जी उम्र में लाडाणो करे वियो आहे। आमिर लियाकत सोशल मीडिया ते काफ़ी फ़ाल हो। इहो ई कारण है जो हुन पंहिंजे जज़्बनि ऐं एहसासनि जो इज़हार अक्सर करे सोशल मीडिया ते ई कंदो। आमिर लियाकत मौत खां 4 ॾींहं अॻु पंहिंजे इंस्टाग्राम अकाउंट ते हिकु वीडियो पोस्ट कई जेका मुख़्तलिफ़ मौक़नि ते वतल तस्वीरनि खे गॾाए ठाही वई आहे। वीडियो जे बैकग्राउंड तौर ते हिकु आमिर लियाकत जो आवाज़ है जंहिं में आमिर लियाकत कुछ हिन रीत चई रहियो है। लोग हर मोड़ पर रुक रुक कर संभलते क्यों हैं, इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यों हैं। नींद से मेरा ताल्लुक ही नहीं, बरसों से ख्वाब आकर मेरी छत पे टहलते क्यों हैं। मैं ना जुगनू हूँ, दिया हूँ, ना कोई तारा हूँ, रोशनी वाले मेरे नाम से जलते क्यों हैं। आमिर लियाकत जी इहा आख़िरी वीडियो है जंहिं में हुन पंहिंजे जज़्बनि जो इज़हार करे रहियो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।